बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त पोइ वीडियो में असां जावा इंस्टॉल करे चुका आहियूं। एंड्रॉयड स्टूडियो खे इंस्टॉल करण खां पहिरीं असांखे जावा इंस्टॉल करणी हूंदी आहे। हाणे असां एंड्रॉयड स्टूडियो इंस्टॉल करण वञूं पिया। एंड्रॉयड स्टूडियो असां इन करे इंस्टॉल कंदासीं त हीअ असांजे लाइ हिकिड़ी IDE आहे, इंटीग्रेटेड डेवलपमेंट इन्वायरमेंट आहे, जिते असां पंहिंजे एंड्रॉयड जी एप्लीकेशन ठाहिण जे लाइ उते प्रोग्रामिंग कंदासीं। पहिरीं इन वेबसाइट ते असां क्लिक कयो त एंड्रॉयड वारनि जी ऑफिशियल वेबसाइट जेका आहे उहा असांजे अॻियां खुली चुकी आहे। हाणे एंड्रॉयड खे इंस्टॉल करण या सिखण खां पहिरीं जेके सिस्टम रिक्वायरमेंट्स हूंदियूं आहिनि त तव्हां वटि कंप्यूटर कहिड़ो हुअणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां वटि विंडोज़ आहे त तव्हांखे 64 बिट जो विंडोज़ 8 या 10 हुअणु घुरिजे। नंबर 2 ही जेका 64 जेका या 86 यानी 32 बिट या 64 CPU जो आर्किटेक्चर सेकंड जनरेशन इंटेल कोर या न्यूअर AMD CPU हुजे, जंहिंमें सपोर्ट हुजे विंडोज़ जे हाइपरविज़र जी। 8 GB रैम या मथे हुजे ऐं 8 GB जेको डिस्क स्पेस अवेलेबल हुजे तव्हांजे हिन में कंप्यूटर में, जंहिंमें मिनिमम IDE थींदो, एंड्रॉयड जी जेका आहे SDK थींदी ऐं एंड्रॉयड जो इम्यूलेटर बि इंस्टॉल कयो वेंदो ऐं उन लाइ जेका असांजे कंप्यूटर जी स्क्रीन हुजे 1280 बाय 800 मिनिमम स्क्रीन रेज़ोल्यूशन हुअणु घुरिजे। मतिलब त तव्हांजो कंप्यूटर थोरो पावरफुल हुअणु घुरिजे, न त असांजो जेको एंड्रॉयड जो कमु ॾुखियो थी पवंदो आहे। हींअर जेको असां एंड्रॉयड इंस्टॉल करण वञूं पिया, उन जो ही जेको करंट वर्जन आहे उहो असां वटि हिते ई आहे। एंड्रॉयड स्टूडियो चिपमंक 2021.2.1 पेज 1 हली रहियो आहे। ही हिननि जा टर्म्स एंड कंडीशन्स आहिनि, उहे असांखे एग्री करणा आहिनि ऐं जेकॾहिं पढ़ूं था त सुठी ॻाल्हि आहे, पर शायदि केरु पढ़ंदो हुजे। हाणे असां हिनखे आई हैव रीड एंड एग्री विद द अबव टर्म्स एंड कंडीशन्स खे चेक बॉक्स करे डाउनलोडिंग ते क्लिक कंदासीं त हीअ असांजो जेको इंस्टॉलेशन जो फाइल डाउनलोड थियणु शुरू थी वेंदो। हाणे डिपेंड थो करे त असां वटि इंटरनेट जी स्पीड केतिरी आहे, छा आहे। त फ़िलहालु आउं हिन वीडियो खे पॉज़ कयां थो, जीअं इंस्टॉल थी वञे त पोइ उतां खां वरी आउं कंटिन्यू कंदुसि। जी त दोस्तो, ही डाउनलोड पंहिंजो जावा थी चुको आहे। स्पीड ॾाढो स्लो हुई, हिन लाइ थोरो टाइम वधीक लॻी वियो। हाणे असां ओपन फोल्डर कंदासीं त असांजो ही एंड्रॉयड स्टूडियो किथे डाउनलोड थियो आहे। त हाणे असां वटि ही पहिरीं बि मौजूदु आहे, पर उहो कुझु पुराणो वर्जन आहे। जीअं 021.1 हीअ आहे 021.2। असां हिन खे इंस्टॉल करण जी कोशिशि कंदासीं। ॾिसूं त असां वटि ऑलरेडी इंस्टॉल त कोन्हे। दोस्तो, असां वटि ऑलरेडी एंड्रॉयड स्टूडियो इंस्टॉल्ड आहे। ऐं तव्हांखे थोरी हिन जी सेटिंग ॿुधायां थो त कीअं इंस्टॉल कबो। तव्हां जीअं हिन खे नेक्स्ट कंदव त हीअ चओ थो त दिस विल रिमूव ऑल ऑफ द प्रीवियस फाइल्स अंडर सी प्रोग्राम वग़ैरह। हाणे हिन में सिर्फ़ु नेक्स्ट करे ई उन हिसाब सां इंस्टॉलेशन कबी आहे। पर जेकॾहिं हिते असां वरी बि असां हिन खे अनइंस्टॉल करे प्रीवियस वर्जन नओं था कयूं, तव्हांजे करे ॾिसूं था, नेक्स्ट करे यस था कयूंसि त ही प्रीवियस अनइंस्टॉल थींदो ऐं नओं असांजो इंस्टॉलेशन शुरू थींदी। ऐं नेक्स्ट बटन ते क्लिक कयां थो। हिते असांखे चए थो त कहिड़ा तव्हां कंपोनेंट चूज़ कयो था। जेका हिन जी डिफ़ॉल्ट सेटिंग आहे उन ते ई रखे तव्हां नेक्स्ट कयोसि। हाणे चए थो त कहिड़ी लोकेशन ते तव्हां रखणु चाहियो था, त सी प्रोग्राम फाइल्स में या हिते वरी चेंजिंग करे ब्राउज़ करे ॿिए हंधि तव्हां इंस्टॉल कयो था। असां इहा ई सेटिंग रखूं था। वरी नेक्स्ट कयूंसि था। असां वरी हिन खे इंस्टॉलेशन शुरू कयूं था। हिते आउं शो डिटेल्स कयां थो त ॿुधाए पियो त कहिड़ा कहिड़ा फाइल्स असांजा एक्सट्रैक्ट थियनि पिया इंस्टॉलेशन जे लाइ।
हाणे जेतिरो तव्हांजे कंप्यूटर जी स्पीड सुठी हूंदी ओतिरो ई जल्दी तव्हांजो ही एंड्रॉइड स्टूडियो जो जेको प्रोसेस आहे उहो जल्दी इंस्टॉल थींदो। हाणे असां नेक्स्ट बटन ते क्लिक कंदासीं ऐं असां फिनिश करे स्टार्ट एंड्रॉइड स्टूडियो ते ई रखी फिनिश बटन ते क्लिक कंदासीं। हीउ एंड्रॉइड स्टूडियो शुरू थियणु वञे पियो। हाणे हिनखे असां डोंट सेंड बटन ते क्लिक कंदासीं। हाणे ही कुझु पंहिंजा जेके ज़रूरी फाइल हूंदा डिपेंडेंसीज़ फाइल ॿिया टिया उहे लोड कंदो इंस्टॉल कंदो। हाणे तव्हां ॾिसो पिया त हीउ कंपोनेंट एंड्रॉइड जेको आहे SDK प्लेटफॉर्म जो उनजो अपडेट मौजूदु आहे। भली तव्हां अपडेट कयोसि, असां हिनखे अपडेट कयूंसि था। जेके बि शयूं ही अपडेट या इंस्टॉलेशन जे लाइ घुरे उहे असांखे इंस्टॉल करणियूं हूंदियूं आहिनि ऐं उन लाइ इहो शर्त आहे त असां वटि इंटरनेट कनेक्शन उन वक़्तु ऑन हुजे मौजूदु हुजे। हाणे ही जेके पैकेजिस आहिनि उहे सभु इंस्टॉल थी विया। असांजो हिते किथे थियो आहे SDK पाथ थियो आहे यूज़र्स VIP1 असांजे कंप्यूटर नालो ऐप डेटा ऐं लोकल एंड्रॉइड SDK। इहो असांखे पाथ असांखे यादि रखणा आहिनि त किथे असांजी इंस्टॉलेशन थी रही आहे। असां हिनखे फिनिश कंदासीं। हाणे हीअ असांखे जेको हिन वर्जन में नयूं शयूं आहिनि उन जे बारे में असांखे ॿुधाए थो। आउं हिनखे मिनिमाइज़ कयां थो। हाणे हीअ अञा बि तव्हां ॾिसो पिया त ग्रेडल्स बिल्डिंग वग़ैरह सभु शयूं ही जेके इंस्टॉलेशन प्रोसेस हलाए पियो। हीअ चए थो त क्लैंग TD हैज़ बिन अपडेटेड। हीअ शयूं अपडेट थी चुकियूं आहिनि जेके हिन असांजे लाइ करे चयूं आहिनि। फ़िलहालु आउं हिनखे कैंसिल कयां थो ऐं हिनखे नोटिफिकेशन खे बंदि थो कयां। हाणे हीउ थोरो टाइम वठंदो आहे, डिपेंड करे थो तव्हांजे इंटरनेट स्पीड ऐं तव्हांजे कंप्यूटर जे परफॉर्मेंस ते त कहिड़ो तव्हां वटि कंप्यूटर मौजूदु आहे। मुंहिंजो हीउ कंप्यूटर जेको आहे थोरो हैवी कंप्यूटर आहे। हीउ Core i5 आहे। हिन में 8 GB रैम इंस्टॉल थियल आहे ऐं हिन में 4 GB जो ग्राफिक कार्ड बि लॻियलु आहे ऐं हिन जी लाइ SSD हार्ड डिस्क अलॻि आहे जेका सिर्फ़ु विंडोज़ जे लाइ हूंदी आहे ऐं स्टोरेज जे लाइ मूं वटि अलॻि सां हार्ड डिस्क मौजूदु आहे। असां न्यू फाइल ते वञी नओं प्रोजेक्ट कयूंसि था। हाणे चए थो त तव्हांखे नए प्रोजेक्ट में कहिड़े क़िस्म जो प्रोजेक्ट करिणो आहे। त असां वटि फ़ोन ऐं टैबलेट जा ही जेके टेम्पलेट्स आहिनि असां Wear OS ते बि कमु करे सघूं था, एंड्रॉइड TV ते ऐं ऑटोमोटिव ते। हिननि खे असां पोइ ॾिसंदासीं। फ़िलहालु असां फ़ोन ऐं टैबलेट ते अचूं था। असां जेका आहे एम्प्टी जेका आहे एक्टिविटी उन ते क्लिक कंदासीं। हीअ असां वटि एम्प्टी एक्टिविटी आहे, उन में नेक्स्ट कंदासीं। हिते हाणे असां चए थो त पंहिंजी एप्लीकेशन जो नालो तव्हां लिखो। हाणे आउं हिते पंहिंजी एप्लीकेशन जो नालो फ़र्ज़ कयो लिखां थो माय फस्ट ऐप। हाणे हीअ असांजे इन पैकेज जो नालो हूंदो आहे। हर पैकेज जो जेको पंहिंजो हिकिड़ो ख़ासि अलॻि हिकिड़ी सुञाणप हूंदी आहे। जीअं त net.ilmiroshni.myfirstapp.com जे हिसाब सां हिते पहिरीं नेट अची वियो आहे, पोइ इल्मी रोशनी, पोइ वरी असांजे प्रोजेक्ट जो नालो, पोइ वरी हीअ D में माय फस्ट ऐप असांजी माना इंस्टॉल थियणु वञे पई या सेव थियणु वञे पई। लैंग्वेज असां वटि ॿ आहिनि, जावा ऐं कॉटलिन आहे। फ़िलहालु असां जावा ते रखे हिनखे हलायूंसि था। ऐं मिनिमम SDK जेका हर मोबाइलनि ते कमु करे ही तव्हांजी एप्लीकेशन उहा असां हितां सिलेक्ट कंदासीं। असां ही 16 रखूंसि था जेका 100% सभिनी डिवाइसिस ते कमु कंदी। असां हिनखे हिते रखे पोइ असां हिनखे फिनिश कंदासीं। हाणे हीअ असांजो नओं प्रोजेक्ट स्टार्ट थिए पियो। ऐं प्रीवियस प्रोजेक्ट खे बंदि थो करे छॾियां। हीअ तव्हां ॾिसो पिया त असांजो हीउ नओं प्रोजेक्ट शुरू थियण जे लाइ तयारी पकड़े पियो ऐं कुझु ही पंहिंजा ग्रेडल्स वग़ैरह जेके बि आहिनि शयूं डिपेंडेंसीज़ फाइल ज़रूरी शयूं उहे इंस्टॉल करणु वञे पियो। हीअ 115.77 MB जा आहिनि जेके इंस्टॉल थियनि पिया। 15 MB 16 थी चुका आहिनि। त इहो डिपेंड करे थो असांजे कंप्यूटर जी ऐं इंटरनेट जी स्पीड ते। मां थोरो हिनखे पाज़ कयां थो, पोइ वरी असां हिनखे कंटिन्यू कंदासीं।
जी दोस्तों, त हीअ असांजो पहिरियों जेको फाइल आहे या पहिरीं एप्लीकेशन जो जेको सेटिंग आहे उहा थी चुकी आहे। हाणे असां नेक्स्ट वीडियो में हिन जे बारे में ॿुधाईंदासीं हीउ जेको बि इन्वायरमेंट आहे, माहौल आहे, उहो कीअं हिन खे सम्झणु, हिन जा नाला छा आहिनि, हिननि जो इस्तेमालु कीअं आहे। त नेक्स्ट वीडियो में इंशाअल्लाह ताला असीं मिलंदासीं। त दोस्तों, मां उमेद थो कयां हीअ असांजी जेका नंढड़ी वीडियो, नंढड़ी त न चइजे, 11-12 मिंटनि जी वीडियो थी वई आहे, उहा तव्हांखे पसंदि आई हूंदी त एंड्रॉइड स्टूडियो कंप्यूटर में कीअं इंस्टॉल कयो वेंदो आहे, स्पेशली विंडोज़ ऑपरेटिंग सिस्टम ते। दोस्तों, मिलूं था ॿी कंहिं वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।